खैरपुर वेझो 2 महीना अॻु मुबैना अगवा ॼाणियल नौजवान शाहज़ेब जांवरी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। 2 महीना अॻु बाग अली शाह स्टाफ वटां अणॼातल कार सवार हथियारबंदनि पारां नौजवान खे अगवा कयो वियो हुयो। मुगवी शाहज़ेब जांवरी जो चवणु आहे त अगवा बाद वीरान जॻह ते रखियो वियो हो ऐं जिते मार कुटण कई वेंदी हुई। हुन चयो त अगवा कंदड़ नशो ॾेई केलनि जे बाग में फिटो करे फरार थी विया आहिनि। होश अचण बाद थाणे ते पहुची पुलिस खे इतला कयो आहे। वाक़िया आगाह करे रहिया हूं। अहम ख़बर ॾियूं पिया। खैरपुर वेझो 2 महीना अॻु मुबैना तौर अगवा ॼाणियल नौजवान शाहज़ेब जांवरी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। 2 महीना अॻु बाग अली शाह वटि अणॼातल कार सवार हथियारबंदनि पारां नौजवान खे अगवा कयो वियो हुयो। मुगवी शाहज़ेब जांवरी जो चवणु आहे त अगवा बाद वीरान जॻह ते रखियो वियो हुयो जिते मार कुट पिणु कई वेंदी हुई। हुन चयो त अगवा कंदड़ नशो ॾेई केलनि जे बाग में फिटो करे फरार थी विया आहिनि। होश अचण बाद थाणे ते पहुची पुलिस खे इतला कयो आहे। आगाह कयूं पिया। खैरपुर वेझो 2 महीना अॻु मुबैना अगवा ॼाणियल नौजवान शाहज़ेब जांवरी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे।